मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे बरसात खां पोइ सफ़ाई वारे कम जो जाइज़ो वरितो आहे। नासिर शाह अमलदारनि खे बरसाती पाणी फौरी तौर नेकाल करण जूं हिदायतूं जारी कयूं। सूबाई वज़ीर नासिर शाह लियारी एक्सप्रेस वे ते गुज्जर नाले ते हलंदड़ सफ़ाई वारे कम जो जाइज़ो वरितो आहे। नासिर शाह के अमलदारनि तरफ़ां हलंदड़ कम बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। सूबाई वज़ीर अमलदारनि खे सफ़ाई वारो कम जल्द मुकमल करण जी हिदायत कई। इन मौक़े ते सूबाई वज़ीर नासिर शाह जो त गुज्जर नाले जी सफ़ाई वारो कम जल्द मुकमल थी वेंदो। बरसात दौरान शहरियुनि खे का बि तकलीफ़ न थियणु घुरिजे। नासिर शाह जो त बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पाणी नेकाल कयो वियो आहे। बचत इलाइक़नि मां बि जल्द पाणी कढियो वेंदो। सूबाई वज़ीर चयो त सिंध हुकूमत कराची जी अवाम खे अकेलो न छॾींदी। नालनि जी सफ़ाई तोड़े बरसात मुतासिर इलाइक़नि में सफ़ाई वारो कमु जारी आहे। सूबाई वज़ीर गुज्जर नाले खां सवाइ ॿियनि इलाइक़नि जो बि दौरो करे बरसात खां पोइ वारी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह गार्डन में सोल्जर बाज़ार नाले जी सफ़ाई जो जाइज़ो वरितो आहे। नासिर शाह लियाकताबाद में पिणु नाले जी सफ़ाई जो जाइज़ो वठी अमलदारनि खां हलंदड़ कम जा तफ़सील वरिता।